नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त नवाबशाह में क़ाइदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में एहतजाज कंदड़ 15 शागिर्दनि खिलाफ़ केस दाख़िल करण लाइ SHO खे ख़त लिखियो वियो। एहतजाज कंदड़ नसीमुल्लाह शहराणी, काशिफ नौनारी, हफ़ीज़ुल्लाह कोराई समेत 15 शागिर्दनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया पारां अहिड़ो लेटर जारी थियण बाद शागिर्दनि में थलथलो मची वियो आहे। अक्सर शागिर्द हॉस्टल खाली करे घरनि ॾांहुं रवाना थी विया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त नवाबशाह में क़ाइदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में एहतजाज कंदड़ 15 शागिर्दनि खिलाफ़ केस दाख़िल करण लाइ SHO खे ख़त लिखियो वियो। एहतजाज कंदड़ नसीमुल्लाह शहराणी, काशिफ नौनारी, हफ़ीज़ुल्लाह कोराई समेत 15 शागिर्दनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया पारां अहिड़ो लेटर जारी थियण बाद शागिर्दनि में थलथलो मची वियो आहे। अक्सर शागिर्द हॉस्टल खाली करे घरनि ॾांहुं रवाना थी विया आहिनि।